بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रमज़ान मुबारक जी ख़ुसूसी नशरियात सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं, जंहिंमें असां अहकाम रोज़ा बयानु करे रहियासीं, जंहिंमें असां अॼु बयानु कंदासीं रोज़ो न रखण जे सूरत में जेके रोज़ा जॾहिं वाजिबु थी थो वञे त उन रोज़े खे न रखण जी सूरत में क़ज़ा वाजिबु आहे। क़ज़ा जो मतिलबु इहो आहे त रमज़ान खां अलावा उन खे हिकु जेतिरा ॾींहं रोज़ा न रखिया आहिनि उहे उनजी क़ज़ा कई वेंदी। हाणे असां जेके गुज़श्ता मुब्तला ते रोज़ा बयानु कयासीं, अगरि उन ई असबाब मां कंहिं सबब जे ज़रिए सां रोज़ो बातिल थो करे, मसलन हू खाए पीए थो, जिमा थो करे, या उहे शयूं जिन ॼाणी वाणी करे थो, अगरि कोई फेल अहिड़ो त उन ई सां हुनजो रोज़ो बातिल थींदो, त उन ते क़ज़ा सां गॾोगॾु कफ़ारो बि वाजिबु आहे। रोज़े जो जेको कफ़ारो आहे उहो टिनि शयुनि में इख़्तियारी आहे। या ग़ुलाम खे आज़ादु कराए, जेको हिन वक़्तु असांजे मुआशिरे में राइज न आहे, ग़ुलामी वारो रवाज़ु न आहे, ॼण उहा शइ अॼु जे ज़माने में मादूम आहे, न हुजण जे बराबरि आहे। बाक़ी ॿ शयूं थियूं बचनि, उन मां या त 60 रोज़ा रखे या 60 मिस्किननि खे खाधो खाराए। इहो हिकु रोज़े जो कफ़ारो आहे। अगरि कोई हिकु रोज़ो ॼाणी वाणी टोड़े, हाणे असां वटि उमूमन हिकु शइ राइज हूंदी आहे, उहा इहा आहे त आउं रोज़ो नथो रखां। मसलन उमूमन इहे चवंदा आहिनि आउं रोज़ो रखां नथो। जेको शख़्स रोज़ो नथो रखे उहो रोज़े टोड़ण जे हुकुम में शरीयत में आहे। जेको शख़्स घर में आहे ऐं कोई उज़ुर हुनखे न आहे ऐं हू रोज़ो ॼाणी वाणी नथो रखे, उन ते इहे कफ़ारा वाजिबु आहिनि, जंहिंमें ग़ुलाम आज़ादु कराए या 60 रोज़ा रखे या 60 मिस्किननि खे खाधो खाराए। लेकिन 60 रोज़ा रखण में बि हिकु शर्त इज़ाफ़ी आहे, उहो इहो आहे त हिकु महीनो ऐं हिकु ॾींहुं जेको रोज़ा रखंदो उहो मुसलसल रखंदो। यानी ज़रूरी आहे त हिकु महीनो ऐं हिकु ॾींहुं मुसलसल रोज़ा रखे, ऐं बाक़ी जेके रोज़ा आहिनि उनमें उनखे इख़्तियार आहे फ़ासिले फ़ासिले सां रखे, लेकिन उनखे उहे रोज़ा 29 रोज़ा बाक़ी रखणा आहिनि। इहो रोज़े जो यानी कफ़ारो आहे। जेको शख़्स रोज़ो हिकु रोज़ो नथो रखे, ऐं जेको शख़्स वधीक रोज़ा नथो रखे त जेतिरा रोज़ा उहो नथो रखे त उनजो कफ़ारो तक़रार थींदो। बाक़ी उहे शयूं जेके जाइज़ आहिनि, मसलन सफ़र जे करे रोज़ो नथो रखे, या मर्ज़ जे करे रोज़ो नथो रखे, या हामिला औरत जेका आहे ॿार जेको पेट में ज़रर जे करे रोज़ो नथे रखे, या खीर पीआरंदड़ औरत जेका अगरि रोज़ो रखंदी त ॿार खे नुक़सानु थींदो, उहा रोज़ो नथी रखे, त उन ई सूरत में उन्हनि ते क़ज़ा वाजिबु आहे, कफ़ारो वाजिबु कोन्हे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।